दुकान पे आए ॾाढो भलो इलाज अस्सलाम वालेकुम डॉक्टर। वालेकुम अस्सलाम बाबा। साला ॾाढी खारास आहे यार। हाँ बाबा वेहो वेहो। नालो छा है बाबा? मोहम्मद कासिम। मोहम्मद कासिम। इलाज सही इन जो आहे टे क़िस्म इलाज अथव। एडी खारास आहे परते सुरी तो वेहो पा सुरी खारास आ घणी अबा हे तुम मुखे डॉक्टर के मराइंदे बाबा तू डॉक्टर पाण वतंदो पुठी खनींदो पो भितन सां हाणे इलाज आहे टे क़िस्म जो। केड़ो केड़ो जल्दी ॿुधाए जल्दी ॿुधाए। मुफ्त वारो तंहिंखां पोइ 500 वारो 1000 वारो घणे वारो खपे बाबा? मुख्तारो केड़ो आहे? मुख्तारो ॾियो। हा तव्हां ग़रीब आहियो सफ़ा? गरीब आहियूं न। तव्हांखे मुख्तारो गरीब आहियूं ॿियो खारास वतो आहे। मुख्तारो तव्हांखे ॾियूं। अले छा अबड़ परते अब हे डॉक्टर के मराइंदो बाबा डॉक्टर वतंदो पुठी पंहिंजी वरी खंदो मरीज़नि सां। हाणे हिकिड़ो मिंट तोखे दवाई हिते जल्दी कर डॉक्टर। अले छा थो थिए डॉक्टर? दवाई हिते रखी बाबा। मुख्तारो साईं हे इलाज मुख्तारो हे ॾिसो था न हे तव्हां पंहिंजी पुठी खे खणणो पव हिन सां। ए इन त छा थींदो? इहा न रहंदव पुठी न रहंदव खारस न पुठी रहे न पुठी रहे न पुठी रहे पुठी पोइ रहे हे पासो हणोसि हे पास वणो सर हे पासो हणोसि पोइ इन मुख्तारो इहो अथव न इलाज 500 वारो ॿुधायो 500 वारो। हा उहो पोइ हीअं कयो तव्हांखे गोरियूं लिखी था ॾियूं कुझु टेबलेट ऐं परते थी पियो अब परते त पियो। अले छा थो थिए अरे अब्बा हे डॉक्टर खे मराइंदो डॉक्टर बाबा पोइ त हाणे वठंदो पंहिंजो इलाज वठंदो। अबा हे भलो थी मुख्तार तूं खणी वञ हलो इहो भलो खणो। असां हिते दुकान ते किराने जो सामान घर जे लाइ वठण आया आहियूं। हिते बि इहे नथा छॾनि बाबा असांखे मरीज़ क्लिनिक ते वञूं था सॼो ॾींहुं उते त मरीज़ उते त मुंहुं ॾियूं था पर हिते हाणे किराने जी दुकान ते सामान वठण आयासीं हिते बि मरीज़। हाणे हिकिड़े खे इलाज ॾिनोसीं अदा तूं हाणे हीअं कर तोरेसि बाबा हाणे किलो खंड करेसि किलो खनि गिहु ॾे ताज़ा जो ऐं कुझु सामान ॾे अटो चांवर ॾे त बाबा असां खणी वञूं वरी को ॿियो ईंदो मरीज़ मसां ओॾो निकिरी अचूं था वरी हिते चालू कमु। ठीकु आहे बाबा इहो पोइ मोकिले छॾिजो बाबा असांजे घर इहे सामान मां लिखी ॾियांव थो पर्चे ते इहो समूरो कढी असांजे घर मोकिले छॾियो पैसा तव्हांखे ॾींदासीं। ठीकु आहे बाबा।